अगई गुस्सो ऐं कावड़ ऐं बेईमानी हुई। इन वाक़े थियण खां पोइ हुन बैतुल्लाह ते काह कई, हाथी काहे आयो, कॾहिं काहे आयो। हिकिड़ी रिवायत खे खणी वठो, अञा मुंहिंजो हबीब दुनिया में कोन आयो आहे। नबी जे ॼमण में अञा 52 ॾिहाड़ा बाक़ी आहिनि। घणा ॾिहाड़ा बाक़ी आहिनि? ज़ोर सां चओ, घणा ॾिहाड़ा? काबे ते काहे आयो आहे? काबतुल्लाह खां ॿाहिरि, शहर खां ॿाहिरि वेही दिलि में सोचई शहर में पोइ थो वञा। अॻु में मके वारा माण्हू कंट्रोल में कया, मके जा माण्हू गिरफ़्तार कराया, मके जे माण्हुनि खे माराया, मके में दहशत फैलाया, मके में पंहिंजो रोब विझा। पोइ मके वारा मुंहिंजी मुज़ाहिमत कोन कंदा, मूंखे काबो ड्राइणो ॾेई छॾे ॾींदा, मुंहिंजे आॾो को बि कोन ईंदो। हिन बहानो पलीत कहिड़ो कयो आहे। अबरहे काफ़र जेके बि मके वारनि जा उठ हा, ढगियूं हूं, माल हो, ॿकरियूं हूं, उहो सभु ढकाए पाण वटि रखी छॾियईं। नियत इहा कई त मां वटि माल छॾाइण ईंदा, पोइ उन खां बाद हिन खे माराए छॾींदुसि। माल सॼो ॿधिजी वियो। उन ज़माने में सैयदना अब्दुल मुत्तलिब जी ड्यूटी आहे आब ज़मज़म जो पाणी उहो पीआरींदो हो। ॿाहिरि खां जेके हाजी ईंदा हुआ उन्हनि जी ख़िदमत हज़रत अब्दुल मुत्तलिब कंदो हो। ईअं सम्झो त मके जो रईस आहे, मके जो मुअज़्ज़ज़ माण्हू आहे, काबतुल्लाह जो मुतवली आहे। जंहिं महिल हे सॼो माल ढकाए अबरहो काफ़र हलियो वियो आहे, काफ़रनि सलाह कई आहे त हाणे असां काबे खे ड्राहींदासीं। मके जे माण्हुनि हज़रत अब्दुल मुत्तलिब खे चयो आहे, साईं तूं असांजो वॾो आहे, काफ़र हली आयो आहे त बैतुल्लाह खे ड्राहियां, तंहिंजे करे तूं महिरबानी करे असां सां गॾिजी हल, अॻुवाणी कर त वफ़द जी सूरत में हली मिलूं। उनखे मिंथ कयो त मुड़ी वञ, पैसा वठि, ॾोकड़ वठि, माल काहे वञ, पर काबतुल्लाह खे शहीद न कजांइ। हज़रत नबी पाक जो ॾाॾो सैयदना अब्दुल मुत्तलिब रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, उठ वराइण हलो त मां गॾिजी हलां, ॿकरियूं वराइण हलो त मां गॾिजी हलां, माल खे वराइण हलो त मां गॾिजी हलां, पर काबतुल्लाह जे लाइ मां न हलंदुसि। माण्हू चो अफ़सोस आहे, काबे जे लाइ छो नथो हली पियो? नबी करीम जो ॾाॾो थो चवे, माल मुंहिंजो आहे या तव्हांजो आहे, माल जी हिफ़ाज़त असांखे करणी आहे। काबे जो मालिक रब आहे, पाण ई रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त फरमाईंदो। काबतुल्लाह को नंढड़को त कोन्हे, काबे जो धणी आहे, अब आहे या न आहे? ये तो काबतुल्लाह जो धणी आहे, बैतुल्लाह जो मालिक आहे, तंहिंजे करे बैतुल्लाह जी हिफ़ाज़त पाणे अलाह कंदो। बाक़ी जेकॾहिं माल जे लाइ चओ त मां तव्हां सां गॾिजी हलां, चओ ठीकु आहे तूं माल जे लाइ हल। हज़रत अब्दुल मुत्तलिब में हलियो आहे, पुठियां मुंहिंजा दा मके जा माण्हू लॻा, कुरैशी लॻा। अबरहे खे कंहिं ॿुधायो आहे, ओ अबरहा इहो जेको वफ़द तो वटि अचे थो, उन जे अॻ में जेको नूरानी चेहरे वारो, सुहिणी सूरत वारो आहे, इन जो नालो अब्दुल मुत्तलिब आहे। इहो कुरैशियुनि जो चङो माण्हू आहे, बनी हाशिम जो चङो पगदार आहे। इन साईंअ खे जेकॾहिं तूं ख़तमु कराईंदे त मके वारनि जा हौसला ख़तमु थी वेंदा। इन खे कहिड़े तरीक़े सां माराए, पोइ ॿिया माराइजां। अबरहे पंहिंजे हाथीअ वारे पीलबान खे हुकुम कयो आहे त जेतिरा बि हाथी आहिनि उहे मूंखे सजदो कंदा आहिनि, पर हिकिड़ो हाथी आहे जेको सरकश आहे, मूंखे सजदो कोन कंदो आहे, माण्हुनि खे मारींदो आहे, लठ बि बचाइणी आहे, नाग बि मारणो आहे। इन सरकश हाथीअ खे छोड़ अब्दुल मुत्तलिब ॾे मोकिलींसि। इहो हाथी पाणी अब्दुल मुत्तलिब खे मारे छॾींदो, अब्दुल मुत्तलिब ख़तमु थी वेंदो। उन खां बाद में मके वारा शिकस्त खाई वेंदा, पाण खे काबे ड्राइण में आसानी थी पवंदी। इहा सलाह करे साम्हूं अब्दुल मुत्तलिब जे मथां हाथी खे खोले खणी रवानो कयो अथनि। हाथी से छितो हो ऐं अहिड़ा हाथी पढ़ायल हा, बादशाह साम्हूं ताज पाए बीहंदो त सभु हुनखे सजदो कंदा, पर उहो हिकिड़ो हाथी हो जेको हुनखे सजदो कोन कंदो, सरकश हाथी हो। ऐं ॿिया सभु कारे रंग जा हाथी हा, उहो हिकिड़ो हाथी भूरे रंग जो हो। हदीस पाक में ईंदो आहे, अल्लामा कस्तलानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मवाहिबुल दुनिया में, फरमाइनि था जंहिं महिल हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ज़ात बाबरकात साम्हूं आई आहे, काफ़र हाथीअ खे खोलियो आहे, हाथीअ ड्रोड़ कई आहे, सभु को पियो चवे इजो थो मारे छॾेसि, इजो थो ख़तमु करे छॾेसि। जंहिं महिल वेझो आयो आहे, हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि, बरकल फीलु कमा यबरकल बईर वक़ाल अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु
व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। हाथी डोड़ंदो जमल हज़रत अब्दुल मुत्तलिब जे वेझो आयो आ, नबी पाक जे ॾाॾे जे मथां हुनजी नज़र पई आ। जे मालिक जे आॾो उठ गोॾा भञी वेहंदो आ, अहिड़े नमूने सां हाथी गोॾा भञी हज़रत अब्दुल मुत्तलिब जे आॾो अशहदु कलमो पियो भरे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्तक़हुल्लाहु अल्लज़ी अल्तक़ कुल्ल शै। उन खां पोइ ख़ुदा ताला हुनखे ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। हालांकि जानवर कोन ॻाल्हाईंदा आहिनि, पर हाथी पियो ॻाल्हाए, चवे पियो ओ अब्दुल मुत्तलिब, अॼु मारे छॾियां हा, अॼु पी छॾियां हा, अॼु राईअ जेॾा दाणा करे छॾियां हा, अॼु हॾा बि भञी भोरे छॾियां हा, पर छा कयां जो तूं मुहम्मद मुस्तफ़ा जो ॾाॾो वा, तुंहिंजे पेशानी में मुंहिंजे मुहम्मद जो नूर चमकी रहियो आहे। हाथी बि सुञातो, कंहिं सुञातो अदा, कंहिंखे सुञातई नबी करीम जे ॾाॾे खे, ॾाॾे जो कंहिंखे सुञातई, सभु कंहिं सरदारो सुञातो थे, सब कंहिं सरदारो सुञातो थे, अवेस करनी मुल्क यमल में यार जो पारो सुञातो थे, सब कंहिं सरदारो सुञातो थे, सब कंहिं सरदारो सुञातो थे। हाओ या न, ॾाढे ॻाल्हा, ज़ोर सां ॻाल्हा, सभु सुञातो या न सुञातो? अवेस काथे आ? उहो मुंहिंजे हबीब खे सुञाणे थो। हाथी बि सुञातो आहे, नबी पाक जो ॾाॾो आहे, हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात खे सुञातई। अड़े न सुञातो त अंधन को न सुञातो। हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, अंधन अंधूकार सजन लधो सोझरो, प्यादा वञी पार पिया पर संभरिया कीन सवार, पोइ मोहबत साण में हार लधाऊं लतीफ़ चवे। हकीकत में यो मोहब्बत वारा ई लहंदा आहिनि, ॿिए खे का ख़बर कान हूंदी आहे। जंहिंजे दिलि में इश्क आहे सो आका खे सुञाणे थो पियो, ऐं जंहिंजे दिलि में इश्क नाहे सो को नथो सुञाणे। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब जे ॾाॾे जी इज़त सलामत रखी आहे। हज़रत अब्दुल मुत्तलिब हली आयो आहे, अबरहे खे अची चई त अबरहा ख़बरदार, तूं अल्लाह सां जंग न कर, ख़ुदा जे बैत जी हिफ़ाज़त अल्लाह पाण कंदो आहे। असांजो माल मोटाए ॾे। अबरहे माल मोटाए ॾिनो आहे, हाथनि खे अॻिते काइण जी कोशिश कई आहे। मुंहिंजा ॿिया हाथी सभु अॻिते पिया हलनि, पर उहो जेको सरकश हाथी आहे सो अॻिते हले कोन को। ॿिया काबे ॾे वञनि पिया, हू पोइते मोटे पियो। हुनखे अल्लाह शनास ॾिनी आहे। अब्दुल मुत्तल खे बि सुञातो अथई त अल्लाह जे बैत रबी काबे खे बि सुञातो अथई। सभई चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ, नतीजो छा निकितो? हे जमल अॻिते वधिया, ओ सफ़ेद हाथी मुंहिंजे नबी पाक जे ॾाॾे जे अदब करण वारो उतां पोइते वापसि वरी वियो आहे। ॿिया अॻिते वधिया, काफ़र बि अॻिते वधियो आहे। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात समुंड वारे तरफ़ खां, जंहिं पासे समुंड आहे उन तरफ़ खां पखियुनि जा टोला मोकिलिया। उन पखियुनि खे रब पाक जी ज़ात अमर फरमायो आहे, ओ परिंदो, मां उहो रब करीम आहियां जो निमरूद जहिड़े ज़ालिम खे मच्छर खां माराईंदो आहियां। मच्छर तमामु कमज़ोर मख़लूक आहे, अव्हां त उन खां वॾा आहियो। अव्हां हिकिड़ी पथरी पंहिंजे चोंब में खणो, ॿी पथरी तव्हां हिकिड़े पेर में खणो, टीं पथरी तव्हां पंहिंजे ॿिए पेर में खणो। हिकिड़ो हिकिड़ो पखी जेको झिरकीअ खां बि नंढड़ो आहे, टे टे पथरियूं खणी काफ़रनि जे मथां वञी वसायो। ईअं वसायो जी बरसात वसंदी आहे। पखी अर्ज़ पे कान, मौला असां कमज़ोर आहियूं, असांजे पेरनि में ताक़त नाहे, असांजे चोब में ताक़त नाहे। ख़ुदा ताला फरमाए थो, उछलाइण तव्हांजो कमु आहे, गोलीअ वांगुरु पार कराइण मुंहिंजो कमु आहे। उछलायो त सही त ख़बर पइजी वञे। नतीजो छा निकितो आहे? ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हाथनि जे स्वारनि जे मथां मथे ते जो मुंहिंजा अदा पथरी लॻी आहे, मथे जे स्वार मां पारा, हाथीअ मां पारा ज़मीन में हली थी वञे पई। अल्लाह जी ज़ात क़ुरान पाक में ज़िक्र थो फरमाए, अलम तर कैफ़ फ़अल रब्बुका बिअस्हाबिल फ़ील। हाणे हीअ ॻाल्हि ॿुधण जहिड़ी आहे। जागो था, निंड त कान्हे न, तवजो आहे।
हीअ ॻाल्हि ॿुधाइणी मूंखे ड्रे घुरगोनी हिकिड़ी ॻाल्हि न कई अथव। अल्लाह ताला फरमाए थो अलम तर कैफ फअल रब्बुक बिअसहाबिल फील। ओ मुंहिंजा मोहम्मद मिठा तो कीअं पे ॾिठो, तो ॾिठो पे त मां रब कीअं पे काफ़रनि हाथनि वारनि सां जुठ कई। छा तो न पे ॾिठो? अलम तर कैफ, छा तो न पे ॾिठो? कैफ फ़अल रब्बुक बिअसहाबिल फील, कीअं पे अल्लाह तबारक व तआला हाथनि वारनि सां कयो। अल्लाह ताला फरमाए थो अलम यजअल कैदहुम फी तदलील व अरसल अलैहिम तैरन अबाबील। अल्लाह पाक जे ज़ात मां बरकात उन्हनि जे फितने खे बर्बाद करे उन जे मथां रब करीम जी ज़ात पखियुनि जा टोला मोकिलिया। पोइ छा पिया कनि? तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील, उन जे मथां सख़्त पत्थरनि खे उछलाए रहिया हा। तरमीहिम बिहिजारत, हुन जे मथां पत्थर हणी सघिया हा। फजअलहुम कअसफिन माकूल। ऐं मुंहिंजा मोहम्मद मिठा तूं ॾिसी रहे हुए त मां रब करीम जी ज़ात मां बरकात उहे हाथनि वारा लश्कर ईअं तबाह कया जे माल गाह खाई वेंदो आहे, पोइ ओलड़ बचो पियो हूंदो आहे। रब ताला जी ज़ात मां बरकात फरमाए त रब करीम जी ज़ात मां बरकात हाथनि वारनि खे ओलड़ वांगुरु बर्बाद ऐं तबाह करे छॾियो। इहो वाक़ियो कॾहिं थियो आहे? चओ नबी पाक जे विलादत खां 52 ॾींहं अॻे। चओ 52 ॾींहं, ज़ोर सां चओ। रिवायतूं 3 हूं न सही, या 3 महीना या साल अॻे, या 3 महीना अॻे या 52। बहरहाल 52 ॾींहंनि ते इत्तिफ़ाक़ आहे त नबी करीम जे ॼमण पाक खां 52 ॾिहाड़ा अॻु में इहो वाक़ियो थियो आहे। हाणे जेको 52 ॾिहाड़ा अॻु में वाक़ियो थी गुज़री वियो आहे, महबूब 52 ॾींहंनि खां पोइ आयो आहे। महबूब उन वक़्त में अमर जे पेट में आहे ऐं रब पियो चवेसि अलम तर कैफ फअल रब्बुक बिअसहाबिल फील। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब तो कोन पे ॾिठो त कीअं अल्लाह जे ज़ात बाबरकात हाथनि वारनि खे तबाह पे कयो। मालूम थियो त मुहम्मद करीम ज़ाहिर में त अमर जे पेट खां पियो अचे। इहो ख़ुदा खे कुदरती कानून बशरी लिबास में आणणो आहे, पर हक़ीक़त में मुहम्मद मुस्तफ़ा इन वाक़े जे वक़्त में गोया मौजूद आहे, अॻे ई मौजूद आहे, अञा काबो कोन ठहियो आहे, अॻे मौजूद आहे। पाण करीमन खां पुछियो वियो आहे या रसूल अल्लाह असांखे ॿुधायो तव्हांखे नबूअत कॾहिं मिली आहे? पाण फरमाइनि था कुंतु नबिय्यन व आदम बैनल माए वत्तीन। अवां था पुछो त मूंखे नबूअत कॾहिं मिली आहे? मां तव्हांखे ॿुधायां थो त आदम अञा पाणी मिट्टी में पियो हो, मां मुहम्मद अॻे ई नबी हुयुसि। या रसूल अल्लाह, अदा बशरीयत किथां शुरू थी? थकाओ चओ हज़रत आदम खां पोइ। ॾाढे ॻाल्हि कंहिंखां पोइ शुरू थी? हज़रत आदम खां पोइ शुरू थी न साईं। आदम खां अॻे को बशर हुयो न। पहिरों बशर केरा? हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलाम। ऐं मुंहिंजो नबी थो फरमाए त कुंतु नबियन व आदम बैनल माए वत्तीन। आदम अलैहिस्सलाम में अञा रूह बि कोन फूकियो आहे, अञा बोतो बि कोन ठहियो आहे। आदम अलैहिस्सलाम जो रुगो गारो गप मलाइकनि गुॾे ठाहे रखियो आहे। मुस्तफ़ा फरमाइनि था कुंतु नबियन, मां अॻे ई नबी हुयुसि। जवाहरुल बिहार वारे बुज़ुर्ग लिखियो आहे, अल्लामा ज़रकानी लिखियो आहे, अल्लामा शहाबुद्दीन खफ़ाजी लिखियो आहे, हसाइसे कुबरा में अल्लामा जलालुद्दीन सुयूती लिखियो आहे, अल्लामा बहकी रहमतुल्लाह अलैह दलाल नबूवत में लिखियो आहे। इहे सभु बुज़ुर्ग लिखनि था पिया त मुंहिंजे प्यारे महबूब मुस्तफ़ा जी ज़ात हिकिड़े ॾिहाड़े जिब्रील जे आॾो वेही, जिब्रील नबी करीम जे दरबार में आयो आहे। पाण फरमाइनि था या जिब्रील अख़बिरनी, ओ जिब्रील मूंखे ॿुधाए, हल रअयत मिस्ली, ओ प्यारा जिब्रील तोखे मां मुहम्मद जहिड़ो काथे नज़र आयो? केरु थो पुछे? चओ इमामुल अंबिया। केरु थो पुछे? अदा ॾाढे चओ इमामुल अंबिया। कंहिंखां था पुछनि? मुल्ला मौलवी त खणी कूड़ भणी सघे थो, इम्कान आहे ग़लति ॻाल्हि बि करे, पर हक़ वारा कूड़ कोन हणंदा। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़,
हबीबन जिब्रील खां पुछो आ, या जिब्रील हल रअयत मिसली, ऐ जिब्रील तो मूं जहिड़ो ॾिठो? जिब्रील जवाब थो ॾे, कल्लब तो मशारिकल अर्द व मगारिबहा, या रसूल अल्लाह ज़मीन जा ओलह ओभर ॾखिण उत्तर सभु मां ॾिठा, पर मूंखे रब करीम जे ज़ात बाबरका जो कसम आहे, तो मुहम्मद जहिड़ो मूंखे नज़र ई कोन आयो। चओ सुभान अल्लाह। आशिक हिकिड़े इन हदीस जो उर्दू में तर्जुमो कयो आहे। जिब्रील से कहने लगे एक रोज यूं शाहे उमम, जिब्रील से कहने लगे एक रोज यूं शाहे उमम, तुमने देखा है जहां बतलाओ तो कैसे हम। अर्ज की जिब्रील ने, ऐ महजबी तेरी कसम, आफा कहा गर्दीदम मेरे बुता वर्जीदम, बिस्यार खूबा दीदम लेकिन तो चीजें दीगरी। ऐ मुंहिंजा महबूब, ज़मीन घुमियो आहियां, आसमान घुमियो आहियां, हेठि घुमियो आहियां, ओला ओभर घुमियो आहियां, आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ताईं हज़रत सोने यूसुफ जहिड़ा हसीन जमील ॾिठा अथव, पर मूंखे रब करीम जे ज़ात बाबरका जो कसम आहे, ओ प्यारा महबूब मुहम्मद मुस्तफ़ा, मूंखे तो महबूब जहिड़ो काथे नज़र ई कोन आयो आहे। केरु थो चवे जिब्रील, ॾाढे चओ केरु थो चवे, पर अॼुकल्ह जो वरी ज़लील छा थो चवे। हिकिड़े पासे आहे जिब्रील, ॿिए पासे आहे ज़लील। जिब्रील थो चवे मुहम्मद जहिड़ो कोन्हे, ऐं हे मुल्ला था चवनि त मुहम्मद सफ़ा असां जहिड़ो। हिननि जो हिकिड़ो मुल्लो आहे, लाड़काणे में वेठो आहे, मुंहिंजा प्यारा दोस्त, ख़ुदा हुनजी शकिल ई तब्दील करे छॾी आहे, अञा जहिड़ो आहे, अलाए घणा ॾींहं निभागो पलीत हूंदो, पंहिंजे किताब में लिखे थो पियो त मुहम्मद सफ़ा असां जहिड़ो बशर हो। ख़ुदा जो कसम आहे, को बि अहले सुन्नत व जमात जो आलिम असांजो ऐलान आहे त मुहम्मद करीम जे बशरियत जो इनकारी कोन्हे। असांजो अक़ीदो आहे त मुहम्मद करीम जी बशरियत पाक आहे। चओ मुस्तफ़ा जी बशरियत, हथ मथे खणी चओ नबी जी बशरियत पाक आहे, पर असां जहिड़ो नाहे। चओ असां जहिड़ो, ख़ुदा जो कसम आहे असां जहिड़ो त नाहे, पर 1.25 लख नबीअ जहिड़ो बि नाहे। आहे जखरो जस खरो ॿिया मिड़े ई मल, मिटी तह मुरसल हुई असला एतरी। वाह लतीफ़ सोना, मुंहिंजे प्यारे महबूब मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात असां जहिड़ो त कोन्हे, नबीअत जहिड़ो त कोन्हे, पर रुॻो अब्दुर रहीम जो अक़ीदो कोन्हे को। ख़ुदा पाक जो कसम आयो, ख़ुदि मुंहिंजे प्यारे महबूब जे असहाबनि जो बि इहो ई अक़ीदो आहे त मुंहिंजे ख़ुदि घोट मुहम्मद जो बि इहो ई अक़ीदो आहे। दुरूद पर तोखे बुखारी शरीफ़ जी हदीस ॿुधाया। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो सलात बुलंद आवाज़, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों, अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, किताब सियाम में हिकिड़ी हदीस पाक आहे, बुखारी शरीफ़ खोल त मां तोखे ॿुधायां। नबी करीम जी ज़ात बाबरकात हिकिड़े दफ़े नफ़ली रोज़ा रखणु शुरू फरमाया। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। कहिड़ा रोज़ा अदा? चओ नफ़ली। ॾाढे ॻाल्हि, रोज़े जो हुकुम छा हूंदो आहे? अल्लाह ताला फरमाईंदो आहे अतिम्मुस सियाम इलल लैल। सांझी थे सिज लही वञे त सिज लहण खां बाद में तव्हांखे रोज़ो खोलणो खपे, पर मुंहिंजे प्यारे महबूब मुहम्मद करीम रोज़ो रखियो आहे, सिज लही वियो आहे, नबी पाक जी ज़ात इफ़्तारी कान कई आहे, सारी राति नबी करीम जी ज़ात कोन वापरायो आहे। वरी ॿियो ॾिहाड़ो फजर जो टाइम थियो आहे, सहरी जो टाइम थियो आहे, त मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात वरी सहरी बि कान वापराई आहे। वरी ॿियो ॾिहाड़ो थियो आहे त ॿिए ॾिहाड़े में मुंहिंजे प्यारे महबूब मुहम्मद करीम रोज़ो रखियो आहे। वरी सॼो ॾिहाड़ो रोज़े में गुज़री वियो, शाम थी आहे ॿिए ॾिहाड़े जी, त नबी पाक वरी ॿिए ॾिहाड़े बि रोज़ो कोन खोलियो आहे। वरी टियों ॾिहाड़ो रोज़ो रखण जो टाइम थियो आहे, त नबी करीम सहरी कान कई आहे।
वरी 3 दिहाड़े भी रोज़ो आ, वरी शाम जो टाइम थियो आ त नबी करीम 3 दिहाड़े भी इफ्तारी कान फरमाई आ। असहाबन किरामन जो ॾिठो त मुहम्मद करीम लगातार मुसलसल यका 3 रोज़ा रखिया आहिनि, रात भी रोज़ो ॾींहं भी रोज़ो। अचो त पाण बि नबीअ जा आशिक हूं, मुहम्मद करीम जे सुन्नत खे पूरो कयो। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक चार यार। सहाबी सही परवाना हा, थका त आयो, चओ चओ सहाबी, ज़ोर सां जो सहाबी। बेटा सां फरमाए थो पतंगन पह कयो। पतंग सम्झो था, इन बतन ते निहारियो, नंढा नंढा जीत हलन पिया, ये बत्तीअ जा परवाना आशिक आहिनि। छा सा फरमाइनि था पतंगन पह कयो, मिड़िया मथे मच पसी लहसन लिचिया, सड़िया मथे सच पो संदा गिचन गच वेचारन विञाया। रब करीम जे ज़ात बाबरका जो कसम आ, अल्लाह हमद खां वठी करे वन्नास ताईं अल्लाह जा क़ुरान जा 30 सिपारा शाहिद त मुहम्मद जहिड़ो हसीन कोन हो, त असहाबन जहिड़ो आशिक कोन हो। नबी करीम ते हुस्न जी इंतिहा है त सहाबा किराम ते वरी इश्क ऐं मुहब्बत जी इंतिहा है। जेको असहाबन जो दुश्मन आ उन ते ख़ुदा जी लानत आ, जेको असहाबन जो दोस्त आ उन ते अल्लाह जी रहमत आ। अल्लाहु अकबर।